भगवान अवतार वठंदा आहिनि, अवतरण थींदो आहे भगवान जो, है न। अच्छा, अवतार जो अर्थ ख़बर अथव? वेद शास्त्रनि जे अनुसार पराशर जी ॿुधायो अवतार जो अर्थ छा आहे, ॿुधायो। हमेशा ॿुधंदा आहियो न। अवतार जो अर्थ आहे अवतरण। अवतरण यानी जेको मथों हेठि लहे उनखे अवतार चइबो आहे। जेको मथों हेठि लही अचे। अवतार उन्हनि जो न थींदो आहे जेके जन्म मृत्यु में अचनि था, उन्हनि जो अवतार न थींदो आहे। प्रकट त भगवान बि थींदा आहिनि, लीला सां जन्म में ईंदा आहिनि, लेकिन उहे अवतरित थींदा आहिनि। अवतरण थींदो आहे, उन्हनि जो अवतार वठंदा आहिनि। अवतार जो अर्थ आहे जेके मथों हेठि लही अचे। अनंत लोक महेश्वर श्री कृष्ण भगवान वैकुंठाधिपति हेठि लही आया, ग्वाला ठही आहे। छा इहा उनजे सम्मान जी ॻाल्हि त न आहे? गायूं चारण, घुमण फिरण, लेकिन हेठि लही आहे, पंहिंजे स्तर खां हेठि लही अचनि। छाजे करे? कोई स्वार्थ न, प्यार जे करे। परित्राणाय साधु नाम, संतनि जा दुख दूर करण जे लाइ, पापनि जो नाश करण जे लाइ, धर्म जी स्थापना। पर मुख्य जेकी असली राज वारी ॻाल्हि आहे उहा भक्तनि जे प्रेम जे करे। बाक़ी सभु ॻाल्हियूं न भगवान इशारे सां करे सघंदा आहिनि, पर प्यार करण जे लाइ त ख़ुदि खे अचणो पवंदो। चओ हरे राम। यशोदा मैया लाइ भागवत में लिखियल आहे, अरे लखे दास दासियूं सभु कमु करण लाइ आहिनि, लेकिन श्री कृष्ण जो सभु कमु पंहिंजे हथनि सां कंदी आहे, दास दासियुनि खां न कराईंदी आहे। अॼुकल्ह थोड़ा सा माण्हू धन में वधनि था त पंहिंजे ॿारनि जी सेवा नौकर नौकराणियुनि खां था कराइनि, पाण नथा कनि। माता पंहिंजे ॿार जी सेवा पाण प्रेम सां वात्सल्य रस में करे नथी करे, आया खां थी कराए, नौकराणीअ खां। त उहे ॿार जवान थी करे पंहिंजे माता पिता जी सेवा बि नौकरनि खां कराईंदा आहिनि। चओ हरे राम। सभु कर्म ई त आहिनि जेके घुमी फिरी करे वापसि ईंदा आहिनि। अगरि असां चाहियूं था सभु ठीकु हुजे, ॿाहिरि दुनिया ठीकु हुजे, त पाण खे ठीकु करणो पवंदो। श्री कृष्ण गोविंद।